डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पहुंच जे रिपोर्ट मुताबिक जोही में ज़रई पानी ऐं पीअण जे पानी जे खोट ख़िलाफ़ सियासी समाजी अॻुवाननि आरएन ऐं मुअज़्ज़िज़ शहरनि जे एहतजाज जी रैली इरिगेशन ग्राउंड खां शुरू थी, जेका प्रेस क्लब जोही पहुची एहतजाजी जलसे में तब्दील थी वई। एहतजाजी जलसे खे ख़िताब कंदे जोही तक जे पीटीआई उम्मीदवार सरदार इमदाद खान लिगारी, सिंध अवामी जे अॻुवान इनकलाबी शाहिर मर ड्रेबाई, डाडो रोदनानी, मीर मंजूर बबर, यूसुफ सोलंकी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जोही जे अवाम खे इंतकामी कार्रवाई जो निशानो बणायो पियो वञे। तेल, मअदनियात ऐं क़ीमती पथरनि सां मालामाल जोही 14 सालनि खां इक़्तिदार में रहंदड़ ज़रदारी टोले जा असेंबली मेंबर रफ़ीक अहमद जमाली, म्यूनिसिपल चेयरमैन मजीद जमाली ऐं ऑफिसरनि जे मिली भगत जे करे जोही खे कंडर करण सां गॾोगॾु अवाम खे मुआशी तबाही जो शिकार बणाइण लाइ ज़रई पाणी ऐं पीअण जे पाणी खे टेक्निकल तरीक़े सां बंदि करे जोही जे अवाम जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। इन्हनि चयो त गैर मुल्की कंपनियुनि तरफ़ां मिलियल 50 करोड़ रुपयनि में बदनवानी करे अड़प करे जोही जे शहरनि खे पाणी पुणे लाइ तड़पाए पियो वञे।